अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां जो पंहिंजो अदाकार लाला फयाज़ सिंधी टीवी सोप सीरियल ज़हर ज़िंदगी वारो बकरार। दोस्तों जीअं त न्यू ईंदड़ फिल्म पुकार जी लोकेशन ॾिसण लाइ अॼु असां पहुता आहियूं अलफता मॉडल टाउन मीरपुर माथेलो में। असांजा दोस्त गॾु आहे वफ़ा हसन सिंधी साहब ऐं तमामु जल्द हिन फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू करण वारा आहियूं। ऐं तव्हां सोचींदा हूंदव हिते अहिड़ी कहिड़ी लोकेशन आहे, छड़ा गुल नज़र पिया अचनि फिल्म में। सो परेशान न थियो, हिते रुगो मॉडलिंग जेका गाना मॉडलिंग कंदासीं उन्हनि गाननि जी रुगो रिकॉर्डिंग हिते थींदी। बाक़ी असांजा सेट कुझु थर ते रखियल आहिनि, लोही पुल गुलूदड़े वारी साइड, ऐं कुझु जेको आहे सखर में सेट रखियल आहे हिकु अधु असांजो, कुझु ॿोड़े में रखियल आहिनि। तमामु बहितरीनु स्टोरी आहे, तमामु सुठी कहाणी आहे ऐं सुठियुनि जायुनि ते रिकॉर्डिंग करण वारा आहियूं। त तव्हांखे हिकिड़ो ई अर्ज़ु कंदासीं त असांजो जेको यूट्यूब चैनल आहे लाला फयाज़ ऑफिशियल, उनखे लाइक वारो बटण दॿाए करे बेल आइकन बि कंदा ऐं सब्सक्राइब कंदा, कमेंट कंदा, जीअं असांखे ख़बर पए त ईंदड़ कमु माना तव्हांखे इंतज़ारु आहे या असां बसि हिते खणी बंदि कयूं। ॿियो सभु ख़ैरु आहे। थोरो हाणे तव्हांखे विज़िट करायूं असां लोकेशन जो। हिते हीअ आहे असांजो जेका ट्रैक असां रिकॉर्ड कंदासीं, मॉडलिंग ट्रैक, उहे हिते थींदा। ऐं हिन टाइम असां आया हुआसीं सिर्फ़ु लोकेशन विज़िट करणु, ऐं हाणे विज़िट थी वई, पैकअप वारा करण वारा आहियूं। सो असां हाणे हलूं था, असांखे ॾींदा इजाज़त। बाक़ी हीअ लोकेशन जेकी आहे इंशाअल्लाह ताला जल्द हिते मिलूं था असां वरी। थैंक यू।